अंग्रेज़ इंजीनियर जनरल जॉन जेकब जी हिकमत अमली से आबाद थियल शहर जेकाबाद, जैंजी आबादी 4 लाख के लगभग है, जो हाँ बुनियादी मसलन के वर चढ़ियल नज़र अची रो है। सर बिल्कुल नथा कराइन, जो चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि वो बिल्कुल पंहिंजो कमु नथा कराइन। ये रोड असांखे यादि न आहे कि इहो रोड ठहियो आहे, नंढा वॾा थिया ऐं इहो रोड असांखे यादि न आहे कि ठही वियो आहे। असां इहो गुज़ारिश कयूं त MP या MNA साहब आहे उन्हनि जो बि अचणु वञणु इन रोड सां थींदो आहे, बाक़ाइदा इन रोड खे ठाही वञनि, सफ़ा इहो रोड नथा ठहिनि। बाक़ी शहर में बि अहिड़ा को कमकार असांखे नज़र नथो अचे हिन जो। पहिरीं ॻाल्हि इहा त हेॾी रोड रस्तनि खे न ठहंदे काफ़ी अरसो थी वियो आहे, थी सघे थो कागज़नि में ठहियल हुजनि ऐं चो तरफ़ तव्हां ॾिसो था कचिरो आहे। इन कचिरे जे सबबु जेके आस पास जा घर आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि ऐं हिन रोड न ठहण सां ॾोह जो वाधारो वधीक थिए थो, छो जो माण्हू सिलो वञे थो ऐं आस पास खां जेके ॾोहारी रोड ते अचे माण्हुनि खे फुरनि था। बाक़ी तरक़ियाती नुमाइंदा जेके कमु करे रहिया आहिनि उहे सभी शहरनि खे ख़बर आहे। इन वक्त मैं मौजूद हाँ जेकाबाद जिम्स अस्पताल भरिसां, जिते मुझो कैमरामैन तव्हांखे पंहिंजी कैमरा की अख से ॾेखारींदो त गोॾे जॾो पानी बीठल है ऐं इलाइक़े वासियुनि खे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासी असां सां हिते कुछ इलाइक़े वासी मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइण जी कोशिश कंदासीं उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते तकलीफ़ आहे, रस्तो न आहे, ॿार आहे बच्चा वञनि था, उन्हनि खे तकलीफ़ आहे। जमाइनि पोइ हिते मस्जिद नमाज़ पढ़ण खां बाद निकिरूं था बि जमायतनि खे बि तकलीफ़ आहे। बसि इहो आहे त कोई हिते संभालण वारो न आहे, न पाणी निकाल वारो आहे। रोड बसि इंतज़ामिया ज़ाहिर ई न आहे इन जे बारे में। हिते 8-10 ॾींहं इहो पाणी बीठो आहे, 10 ॾींहं थी विया आहिनि तक़रीबन। सही असांजो अर्ज़ु इहो आहे त को बि मालिकी न आहे जेकाबाद में। हे मदरसो आहे, अलाह जी चुका तो किताब हले तो, नंढड़ा ॿार मासूम हर्षे परेशान आहिनि, रस्ते वारा परेशान आहिनि। असांजी अपील इहा आहे त माना सुख ॾिनो वञे। बाक़ी हे जेको पाणी जेको आहे तो गंदो हो बीमारी में हिन में हुन में ख़तरो आहे। ये असांजी इहा महिरबानी थिए त रस्तो सही हुजे। साईं असां होॾे वेठा आहियूं परियूं भगलपुर खां पहिरियों असां निमाज़ जे लाहींदा आहियूं जमातियूं ऐं तकलीफ़ आहे। हीअं 15 खनि ॾींहं थी विया आहिनि, हे नालो होॾो ठहे थो। हाणे चवनि था बाबा नालो जॾहिं ठहंदो फिर नाले में हलियो पाणी ईंदो। हाणे उमत आहे, कुराड़ियूं अचनि थियूं, ॿार बच्चे तकलीफ़ थिए थी ॾाढी। जमातियुनि खे बि राति जो असां अचूं था पाणी किनो लॻे थो, मजबूर पर पाणी त आहे, निमाज़ त पढ़णी आहे न साईं। इन जे करे असां इहा तकलीफ़ घणी आहे साईं। बड़ा महिरबानी असांखे रस्तो ठहियो वञे, ऐं रोड ठही वञे बहितरीनु थी पवंदो। तकलीफ़ थिए थी नंढे ॿारनि खे अचण जे लाइ, हिते लेडीज़ खे अचण जे लाइ रक्शे वारा बि नथा अचनि, होॾो किरास थियनि था, होॾो परे वञनि था, हेॾे कोई सवारी बि नथी अचे। यकीन करो हे सॼो हालात ख़राबु थी विया आहिनि। हिते कोई तरक़ियाती कमु बि नथो थिए, खॾा वॾा ठहियल आहिनि हिते। तव्हां ॾिसो त पाण ॾिसी तव्हां मुआवज़ो कयो, हिनखे जाइज़ो वठो। वॾा हालात ख़राबु आहिनि, हितां जा आवाम एतिरे हद तक तंग थी विया आहिनि, उहो चाहे था हितां असां लॾे वञूं। इहो ई पोज़ीशन बीठी नाली, हाणे सॼे नाली जो इन जो पाणी बि हेॾे वहे थो, हुन साइड को बि हेॾे अचे थो। हे सफ़ा हेठियो इलाइक़ो थी वियो आहे, हिन ते हुकूमत कोई कमु ई नथो करे, कोई तवजो ई नथो ॾे। असां इहो मुतालबो था कयूं बाबा हिते जेके नाली आहिनि हुननि जी रिपेयर कई वञे, पाणी जो निकास जो कोई सिस्टम कयो वञे, आवाम खे कोई सहूलियत ॾिनी वञे। इन जे करे मलेरिया थिए थी, मच्छर हिते इलाइक़े में आम जाम थी विया आहिनि, इन जे बीमारी फैलिजी वेंदी। साईं तक़रीबन जेको आहे हिते 2-3 साल थिया आहिनि, इहो असां सां तादी थी रहियो आहे। असां इंतज़ामिया खे बार चयो आहे, हिते असां वटि नालियूं नथा ठहिनि। हाणे तव्हां ॾिसो, हे साम्हूं जिम्स कॉलोनी आहे, हे TC स्कूल आहे, हे सरकारी स्कूल आहे, हे साम्हूं मस्जिद आहे असांजो। असां निमाज़ लाइ अचूं था, हाणे तव्हां ॿुधायो त असांजा कपिड़ा पली थींदा, असां निमाज़ कीअं थींदो। हे असांजे इंतज़ामिया तमामु घणी नाली आहे, हिते असांखे नालियूं बि नथा ठाहे ॾियनि। असां बार इंतज़ामिया खे चवण जे साईं असांखे नालियूं ठाराए ॾियो, असांखे नालियूं ठाराए ॾियो, ॿुधण जे लाइ केरु तयार ई न आहे। असां आवाम छा कयूं? असांखे को बि ड्रेनेज जो हिते बिस्मिल्लाह बाग में को बि असांजो सुख न आहे। असांजो हुकूमत हूअं बि जीअं जंजाल करे छॾियो आहे। तव्हां पाण ॾिसो था हर शइ महांगो आहे, पेट्रोल महांगो आहे। हाणे साम्हूं स्कूटर वारो वीचारो त उहो किरी पियो आहे, तव्हां ॾिसो हेॾे, हे त कैमरे जे करे फेराए सघो था। हिते आवाम अचे थो, नंढा ॿार अचनि था, हिते पोड़ा अचनि था, उहे किरी पवनि था नाली में। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? बसि मेन रोड आहे, पाणी बीठो आहे, बच्चा ॾिसो था ॿार स्कूलूं वञनि था, काफ़ी रक्षा पाता बीठा आहिनि। तकलीफ़ आहे, न पेशेंट के कोई माण्हू खणण जहिड़ो, न रस्ते में स्कूल में सुबुह जो ॿारनि खे तकलीफ़ थिए थी, मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं हिन में जनम था वठनि। साईं पाणी जो इहा तकलीफ़ आहे। साम्हूं जिम्स आहे, वॾो मेन हॉस्पिटल आहे, TCF आहे, मदरसे आहे वॾो माशाल्लाह,
ॾिसो त पाणी सफ़ा गंदगी आहे, न बचनि जो अचणु आहे, न को सफ़र आहे, को बि न आहे। ॾिसो त तव्हां पाण साईं, पाणी वॾो गंदगी आहे, नेकाल बंदि लॻा पिया आहिनि, कुझु शइ जो बि हिते तकलीफ़ आहे, वॾो तकलीफ़ आहे साईं। घणे टाइम को पाणी बीठो आहे? साईं इन खे पाणी खे थी विया आहिनि 15-20 ॾींहं थी आहिनि साईं, न कोई अचे थो, न कोई पुछा करण वारो आहे, न कोई ॿुधाए थो। शिकायत कई थो? जी साईं शिकायत कयूं, अब्बास खान ॾे फ़ोन बि कयो आहिनि, ॻाल्हायोसीं साईं। साईं न कोई म्युनिसिपालिटी वारो आहे, न कोई माण्हू आयो आहे, न कोई ॻाल्हायो बि आहे। इहो पाणी बीठो ई बीठो आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जेकाबाद जे बिरोई माला में। शहर जे ॿिनि रोड रस्तनि जीअं जेकाबाद जे बिरोई माला जो हाल बि साॻियो आहे। हिते कुझु दोस्त असां सां मौजूदु आहिनि बिरोई माला जा, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा बुनियादी मसइलनि जो को हल थिया आहिनि। तव्हां ॾिसो था पिया पूरे शहर जो हाल ख़राबु लॻो पियो आहे साईं। न को रोड आहे, न को रस्तो आहे, न ड्रेनेज सिस्टम आहे। जिते असीं बीठा आहियूं उहो मोहल्लो बिरोई माला आहे। हिते बस अॾो आहे, वॾो अॾो आहे। तव्हां ॾिसो था पिया हिते का बि रोड न आहे। हिते बलोचिस्तान खां ऐं उनखां परे जेका माण्हू हिते सवारी खां ईंदा आहिनि, ट्रेवलिंग खां ईंदा आहिनि पिया, सिंध जा माण्हू बलोचिस्तान हलिया वेंदा आहिनि। पर ॾिसो था पिया अफ़सोस सां चवणो पए थो हिते का बि तरक़ियाती कमु न थियो आहे। ॿुधण में इहो अचे थो पियो सालाना जे हिसाब सां साल जे हिसाब सां लखें रुपया बजट ईंदी आहे वॾे अॾे ते बस अॾे जी। पर हिते बतौर इहो चवणो पए थो अफ़सोस सां, पर हिते कोई तरक़ियाती कमु थियो ई न आहे। तव्हां साम्हूं टर्मिनल ॾिसो था पिया, उहो बि रोलड़े जो शिकार आहे। असींखे ॿुधायो वियो त हितां हिन ठीके जो 1.5 खां 2 अरब आयो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त 1.5 अरब जो ख़र्चो ई न थियो आहे। त तव्हीं जिथे वञी ॾिसो, अचो था मेन रोड ते, मेन रोड जेको आहे बोलान वारो रोड तव्हां ॾिसो था पिया। इहो साईं शुरूआति में जॾहिं ठीको थियो त उहो 80 करोड़ रुपए जो हुयो। पोइ उनखां पोइ साल ते रिन्यू कराईंदा अञा ताईं रोड त न ठहियो आहे। पर इहो ठीको जेको आहे सो 3-4 अरब खां चढ़ी वियो आहे। अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे। माण्हू दरपदर आहिनि, माण्हू ट्रेवलिंग खां परेशान आहिनि। रोड में डस्ट आहे जेको आहे सो माण्हू परेशान आहिनि अचण वञण में। ऐं रोड तव्हां हिते शहर जा ॾिसो, क़ाइदे आज़म रोड जो हाल ॾिसो पियो त रोड्स ऐं वर्क में जेको आहे सो अॻे साल 239 स्कीमूं आयूं, पर अफ़सोस सां चवणो पए थो त उन मां 16 खां 18 स्कीमुनि ते कमु थियो, बक़ाया कानूनी कार्रवाई में, कागज़ी कार्रवाई में पूरो कयो वियो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त जेकाबाद में अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो निज़ाम नाफ़िज़ आहे। न तरक़ियाती कम हिते पूरा थींदा आहिनि, न उन्हनि खे इंतिज़ामिया बि पूरो करणु चाहे थी। तव्हां ॾिसो असां वटि जॾहिं रोडनि जी तामीरात शुरू थिए थी, उहा कमु अञा पूरो थिए ई नथो त पोयां जेको ठहियलु टुकरो आहे उन खे ड्राईंदा आहिनि। छाजे करे साईं ड्रायो था? अब पाणी जो लाइन आहे, पाणी जी फराहमी हूअं आहे ई कोन। ठहियलु रोड ड्राईंदा जी पाणी जो लाइन ॾियूं था, पोइ लाइन ॾींदा पाणी कोन ईंदो। वरी उनखां अचो था नालेनि ड्रेनेज वारे चकरनि में, त गुज़िरियल कई ॾहाकनि खां तव्हां पोयों जो बैरिया टाउन जो चेक कयो तव्हां, 10 सालनि में हिकु मेगा सिटी प्रोजेक्ट तयारु थी वियो आहे जेको जेकाबाद खां ॾहूण ते मथे आहे। उन जी तव्हां ॾिसो कारकर्दगी ऐं रिज़ल्ट ॾिसो 10 सालनि में उनजो कहिड़ो नतीजो निकितो आहे। असां वटि कई ॾहाकनि खां जेकाबाद में नाली जो जेको मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, उहो हल न थी सघियो आहे अञा ताईं। कॾहिं नाली, कॾहिं नाला, कॾहिं अर्बन फ्लड ड्रेनेज सिस्टम, कॾहिं कहिड़ा ड्रामा, को बि पूरो प्रॉपर कमु नथो थिए जेकाबाद में। ऐं पाणी पीअण जो जेको मिठो पाणी वारो सिस्टम आहे, अक्सर ॾिसो अवाम रोडनि ते आहे, एहतिजाजनि में आहे, त उन्हनि खे मिठो पाणी पीअण जो फ़राहम नथो कयो वञे। ऐं साॻी तव्हां पोज़ीशन ॾिसो हितां जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया जो वाटर टैंक, हिते जागीरदारनि, भोतारनि, सरदारनि ऐं उनजे वाठनि जे बंगुलनि ते उन्हनि जे घरनि ताईं वञी होम सर्विस ॾिए थी। उहे ई साॻिया टैंकर उते घर में लाइ ॾियनि था, पर आवाम खे पाणी जी सप्लाई न आहे। असां मुतालबो इहो कयूं था त ख़ुदारा पंहिंजे इन करप्शन खे कंट्रोल कयो, जेकाबाद जी आवाम खे जीअण ॾियो, जेके बुनियादी सहूलियतनि जेकाबाद जी आवाम जा उहे उन्हनि खे मुहैया कया वञनि। इहो उन्हनि जो हक़ आहे। तव्हां कंहिं ते थोरो नथा कयो, कंहिंखे पंहिंजे ज़ाती ख़र्च मां तव्हां कुझु नथा ॾियो। जेको आवाम जे टैक्स जो पैसो आहे, बजट जेके तव्हां खणो था, उनमें जंहिंमें तव्हां करप्शन जा तव्हांजा हिसा निकिरनि था, जेके सभु सॼो ग्रुप आहे तव्हांजो, जेके सभु नंढे खां वठी वॾे पैमाने ताईं सभु तव्हां पंहिंजा हिसापती खणो था, पर उन मां कुझु त आवाम खे रिलीफ ॾियो, कुझु त आवाम जे बुनियादी सहूलियतनि जो सोचो। आवाम काॾे वेंदी, कंहिंखां घुरंदी? को ॿाहिरि मुल्कनि वारा त असांखे हिते न ठाहे ॾींदा कुझु। ॾिसो सर, मेन इशू ग़रीब जे लाइ इहे ई आहिनि। इस्पताल, रोड, रस्ता, सहूलियतां, तालीम जूं सहूलियतां।
असां वटि जेकाबाद में काई बि सहूलियत न आहे, छो त अलाए छा आहे, मनपसंद ऑफिसर आहिनि, जेका ॻाल्हि करनि पंहिंजी करनि, जेका बि तवजा करनि पंहिंजी करनि। ॾिसो था रोड रस्तनि जा ढकणा खुलिया पिया आहिनि, रोड हर हंधि खॾो खॿो लॻो पियो आहे, चटी हणण जहिड़ी बि न आहे असांजी हुकूमत। बाक़ी दावा वॾी आहे, रोटी कपिड़ा मकान हर शइ देंगे, कुछ भी नहीं है सही। हमारी यही अपील है आला अदलिया हुकूमत से, सिंध हुकूमत से, देखिए ये तरक्याती कम जब तक नहीं होंगे ये माहौल नहीं सुधरेगा। ये आपकी बड़ी मेहरबानी। तव्हां ॾिसो साईं, इलेक्शन को अॻु में जेके चूंडियल नुमाइंदा वाइदा करिया, ख़ासि करे तव्हां ॾिसो जेके घिटियूं ठहनि पियूं, उहो जेके सिफ़ारिशी घिटियूं कुझु ठहियूं आहिनि, तंहिंमें तव्हां ज़ाहिर अफ़ज़ल ख़ान खोसो रोड तव्हां ॾिसो, उन में जेके मेन जेके घिटियूं 3-4 उहे ठहियूं, बक़ाया जेके ग़रीबनि जे वोट ॾिनो उहे घिटियूं उहो जो उहो पियूं आहिनि, अञा ताईं उहो जेको आहे सो ठहियूं न आहिनि। तव्हां ॾिसो असां उतां जे काउंसलर खे उन्हनि से जेके वाइदा करिया त उहो असांखे वोट तव्हां ॾियो त जेको आहे सो तव्हांखे असां घिटियूं ठाराए ॾींदासीं, अॼु ताईं उहे घिटियूं तव्हां जेको आहे सो ॾिसो, हाणे बि तव्हां ॾिसो उहे घिटियूं ईअं पियूं आहिनि, जेको आहे सो उहे न ठहियूं आहिनि, सिर्फ़ु 3-4 जेके घिटियूं आहिनि जेके सिफ़ारिशी ठहियल आहिनि। बक़ाया तव्हां ॾिसो जेकाबाद जे अंदरि जेके उहे बि जेको आहे सिफ़ारिशी जेके घिटियूं आहिनि उहे ठहियल आहिनि, बक़ाया कुल पीरांदा ख़ैर माना उहो कमु लॻो पियो आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे इहो गुज़ारिश कंदासीं, ख़ुदा रा जेके तव्हां वाइदा करे उहे तव्हां पंहिंजा वाइदा पूरा कयो। बाक़ी जंहिं इलेक्शन थिए थी, वेझा ॾींहं अचनि था इलेक्शन जा, पोइ तव्हां जेको आहे सो अचो था त पोइ तव्हांखे असां ठाराए ॾींदासीं घिटियूं, पर ईअं न थींदो। हाणे जेको आहे सो वोट ॾिबो त जेको आहे सो त पूरा वाइदा कबा तव्हां को वठिबा, ऐं जेको आहे सो मुकमल कमु न थींदो जेसि ताईं ओसि ताईं तव्हांखे वोट कोन ॾिबो। जेकाबाद जे शहरनि रोड रस्तनि समेत बुनियादी मसइला हल न थियण ते सख़्त गिणती जो इज़हार कंदे चयो त सियासतदान इलेक्शन दौरान वॾा दावा कंदा आहिनि, रोड रस्तनि समेत बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जूं वॾियूं दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि, पर इलेक्शन कटण खां पोइ उहे अक्सर नुमाइंदा इस्लामाबाद ऐं कराची ऐवाननि तक मैदो थी वेंदा आहिनि। जेकाबाद जे शहरनि मुतालबो कयो त जेकाबाद जा बुनियादी मसइला हल करे जेकाबाद जे शहरनि खे सकून जी ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे।